कराची के डॉक्टरनि चयो आहे त औरतुनि में बीमारी फेस्टियुला क़ाबिल इलाज आहे। अफ़सोस त इहा अञा बि एशिया जे मुल्कनि में मौजूदु आहे। कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर शेर शाह निगहत शाह ऐं प्रोग्राम UNFPA जे सरबराह लीना मूसा चयो त पाकिस्तान में हर साल 5000 औरतूं फेस्टियुला जे मर्ज़ में मुब्तला थियनि थियूं। हुननि चयो त अमेरिका में 1929 में हीअ बीमारी मुकमल तौर ख़त्म थी वई आहे, जॾहिं त यूरोप में बि हिन बीमारी जो को मरीज़ मौजूदु न आहे। हुन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर निगहत शाह ॿुधायो त फिस्टुला कैंप असां कयो पोएं ॾींहं में, जंहिंमें 92 पेशेंट्स एडमिट थिया हुआ, जंहिंमें अधु खां वधीक खे फिस्टुला हुयो। फिस्टुला हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जेका औरत में ज़चगी में, जेका हामला औरत आहे, पेट थो थिएसि, उन खां पोइ जॾहिं ॿार जा सूर था पवनि ऐं उहो ॿारु हेठां नथो अची सघे, फांसी थो पए कंहिं बि वजह सां, त उन जो अगरि ऑपरेशन मुमकिन न आहे, जीअं सिज़ेरियन जी जॻह ते उहो पहुची नथी सघे, या हॉस्पिटल न आहे, या ट्रांसपोर्ट न आहे, या उन खे ख़बर न आहे कि किथे वञिणो आहे, ऐं दाई जे हवाले आहे उहा अनस्किल्ड हेल्थ प्रोवाइडर जे हवाले आहे, त उन में हिकिड़ो सुराख ठही वेंदो आहे मसाने में, ऐं पेशाब जी जॻह जिथां बचो ईंदो आहे उन जॻह में, ऐं उतां पेशाब रसंदो रहंदो आहे। त इन बीमारी खे असां चवंदा आहियूं कि मौत खां बि बदतर बीमारी आहे, छो त औरत में हमेशह बांस ईंदी आहे, मुड़ुसु छॾे ॾिए, घर वारा छॾे ॾियनि, वेही मेहुनि सां परे उनखे उछले छॾंदा आहिनि, सम्झो औरत जी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। त उन बीमारी जी नंबर 1 बचाव करणु खपे, प्रिवेंशन करणु खपे, ऐं अगरि प्रिवेंशन न थी आहे कंहिं वजह सां फिस्टुला थी वियो आहे, त उनजो ऑपरेशन खुई ॻोठ में थींदो आहे। उते ऑपरेशन बि मुफ़्त आहे, रहण बि मुफ़्त आहे, खाइण पीअण बि मुफ़्त आहे, अटेंडेंट बि जेका माउ उन सां गॾु थी अचे, पीउ थो अचे, कोई थो अचे, उन्हनि सभिनि जो बि सभु कुझु फ्री आहे। त अॼु असां UNFPA सां आयासीं, छो त UNFPA इन ॻाल्हि में सपोर्ट थी करे असांखे फिस्टुला जे इलाज में, ऐं हूअं त हिन बीमारी खे हुजणु न खपे, लेकिन अनफॉर्चुनेटली गुरबत जी वजह सां ऐं फैसिलिटीज़ न हुअण जी वजह सां हीअ बीमारी अञा बि पाकिस्तान में आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।